किपरे जी समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां शिवा मंडली जे तरफ़ां समाजी अॻवान कमलेश कुमार रतनाणी हर साल जीअं हिन साल बि किपरे तालुके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ग़रीब मिस्किन यतीम शागिर्दनि जी सख़्त सीअ में परघोड़ लहण लाइ गरम कपिड़ा स्वेटर जुराब मफलर वग़ैरह विरहाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। इंसानियत जी ख़िदमत करण लाइ दिली सुकून हासिल करे रहियो आहियां। अहिड़ी ॻाल्हि अॼु शिवा मंडली जे कमलेश कुमार रतनाणी गवर्नमेंट बॉयज़ लोएट सेकेंडरी स्कूल फेज़ मोहम्मद हिंगुर्जो में 100 शागिर्दनि में गरम कपिड़ा स्वेटर विरहाइण वक़्तु चयो। हुननि मासूम ॿारनि जी मुस्तक़बिल लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। हिन सर्द मौसम में जिन वटि पाइण लाइ कुझु बि न आहे उन्हनि खे ख़ुशियूं ॾेखारण लाइ दिली ख़्वाहिश हुई त गॾिजी पंहिंजे हिसे जो कमु करियूं। स्कूल जे हेड मास्टर एम जुमन कुंभर असद अली हिंगोरजो मीर मुनवर अली सां गॾु स्कूल में पढ़ंदड़ मुस्तहिक़ ग़रीब मिस्किन शागिर्दनि में गरम कपिड़ा विरहाया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।